नाज़िर मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई तरफ़ां मोरो में अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटी लाइ ॾिनल मुफ़्त ज़मीन ते यूनिवर्सिटी कैंपस जी पीढ़ जो पत्थर रखियो वियो आहे। गुलाम नबी मोराई ऐं ॿियनि गॾिजी पीढ़ जो पत्थर रखियो। नाज़रीन मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई मोरो में अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटी लाइ ॾिनल मुफ़्त ज़मीन ते अमलदारनि ऐं इंजीनियरनि सां गॾु यूनिवर्सिटी कैंपस जी पीढ़ जो पत्थर रखी छॾियो आहे। क़ौमी शहराह भरिसां दर्स बाईपास वटि मेहरान टीवीअ जे सरवाण गुलाम नबी मोराई अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटीअ खे पंहिंजी 1 एकड़ ज़मीन शागिर्दनि जी तालीम लाइ मुफ़्त ॾेई छॾी, जंहिं ते यूनिवर्सिटी कैंपस ठाहियो वेंदो। कैंपस जी पीढ़ जो पत्थर रखण दौरान मेहरान टीवीअ जे सरवाण गुलाम नबी मोराई सां गॾु अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटी जे रीजनल डायरेक्टर इनाम शेख समेत ॿिया अमलदार ऐं इंजीनियर शरीक हुआ। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे मेहरान टीवीअ जे सरवाण गुलाम नबी मोराई चयो आहे त असां हमेशह तालीम जी बहितरीअ लाइ जाखोड़ कई आहे। हुन चयो आहे त तालीमी इदारा क़ाइमु करण ऐं सिंध खे ख़ुशहाल बणाइण लाइ हमेशह पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे ऐं अॻिते बि कंदा रहंदासीं। गुलाम नबी मोराई चयो आहे त असां चाहियूं था त सिंध ऐं मोरो जा नौजवान शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिन यूनिवर्सिटी मां भरपूर फ़ाइदो हासिलु कनि ऐं वधि खां वधि आला ऐं मयारी तालीम हासिलु कनि। हुन चयो आहे त मूं 1 एकड़ ज़मीन मुफ़्त फ़राहम कई आहे त जीअं अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटीअ जो हिते कैंपस क़ाइमु थिए ऐं सिंध ख़ासि तौर ते मोरो ऐं उन जे भरपासे वारनि शहरनि जा नौजवान इल्मु पिराइनि। मेहरान टीवी जे सरवाण वधीक चयो आहे त यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु थियण सां न रुगो मोरो पर ज़िले नौशरो फ़िरोज़, दादू, नवाबशाह ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि लाइ मयारी तालीम जा दरवाज़ा खुली वेंदा। गुलाम नबी मोराई वधीक चयो आहे त मोरो मुंहिंजो मातृभूमि आहे, मूंखे हिन शहर ऐं सिंध सूबे सां चाव आहे। मूं तरफ़ां जेको कुझु थी सघियो सिंध ऐं मोरो जे अवाम लाइ कंदुसि। उन मौक़े ते अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटी जे रीजनल डायरेक्टर इनाम शेख चयो आहे त गुलाम नबी मोराई जस लहणी जे यूनिवर्सिटीअ जे कैंपस लाइ 1 एकड़ मुफ़्त ज़मीन ॾिनी आहे। हुन चयो आहे त हीउ तारीख़ साज़ कमु आहे। अहिड़े कम ते गुलाम नबी मोराई खे तारीख़ जे सुनहरी लफ़्ज़नि में यादि रखियो वेंदो। इनाम शेख वधीक चयो आहे त तालीम जे लिहाज़ खां खयल क़दम हमेशह नौजवान शागिर्दनि ऐं संदनि वालदेन जे दिलुनि में यादि रहंदा आहिनि। हुन चयो आहे त मोरो में यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु थियण सां सिंध जे शागिर्दनि ऐं तालीम पिराइण में वधीक आसानी थींदी। उन मौक़े ते मोहसिन ख़ान चौधरी, तारिक अमीन, अनवर अली जोगी, इम्तियाज़ अली मेमण, अब्दुल कुदूस मंगी, मोहम्मद सलमान चौहान, हबीबुल्ला खोसो, फ़हीम मेमण, सलेमान सोलंगी, अकबर अबड़ो ऐं ॿियनि बि शिरकत कई। इनाम शेख साहब मुझो काफ़ी अरसे खां पुराणो दोस्त आहे। उन सां मुलाक़ात थी, वाइस चांसलर साहब सां मुलाक़ात थी त ज़िया साहब, डॉक्टर ज़िया साहब सां मूं उन्हनि खे चयो त भई तव्हांजी अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटी जी असांखे ब्रांच छो था ॾियो मोरे में, सेंट्रल सिंध में। हुननि चयो त असांखे ज़मीन फ्री मिले त असां ॾींदासीं। मूं चयो ठीकु आहे, घणी मिले? हिननि जी रिक्वायरमेंट त घटि हुई, चवनि असांखे 1000 वाल मिले, 2000। मुंहिंजो मां तव्हांखे एकड़ ज़मीन ॾियां थो जंहिं ते तव्हां एक्सपेंड करे वॾी करे यूनिवर्सिटी ठाहियो ऐं उनजा पैसा तव्हांखां कोन वठंदासीं। सो क़बूल कयनि ऐं अॼु शुक्र अल्हम्दुलिल्लाह इहा ॻाल्हि त पई हली, ज़मीन बि ॾेई छॾी, लिख पढ़ करे छॾी, पर ज़ाहिर आहे त प्रोसीजर्स हिननि में टाइम लॻी वियो, त इन करे अॼु असां हिन जी ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी ते गॾु थिया आहियूं ऐं हिन जी यूनिवर्सिटी जे मुतलिक़ सभु दोस्तनि ॿुधायो। सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं जिते पंहिंजा माण्हू आहिनि, जीअं इनाम शेख साहब आहे अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटी में, त हुनजे करे सिंध खे इहो फ़ाइदो थियो आहे जो सिंध में एतिरा सेंटर क़ाइमु थिया आहिनि ऐं ख़ुदि मोरे में अॼु असां हिकिड़ो नओं सेंटर क़ाइमु पिया कयूं ऐं अल्लामा इक़बाल यूनिवर्सिटी जी कैंपस पिया क़ाइमु कयूं। सभु कैंपस चओ या उनजी ब्रांच चओ, ॻाल्हि इहा आहे त का बि क़ौम तरक़ी तॾहिं कंदी जॾहिं तालीम उनजी बहितर हूंदी ऐं उहा क़ौम ई अॻियां वधी सघंदी जंहिं वटि तालीम हूंदी। मुंहिंजी इनाम साहब जी या ॿियनि कुझु चंद दोस्तनि जी इहा ई आहे ख़्वाहिश, काश या हुकूमत जी बि हुजे, त दुनिया में को मुल्क कोन्हे जेको तइलीम याफ़्ता हुजे ऐं तरक़ी याफ़्ता न हुजे, ऐं उहो वरी ॿियो को अहिड़ो मुल्क कोन्हे जेको तइलीम में पोइते हुजे ऐं वरी इकरामी, इक़्तिसादियात ऐं तरक़ीअ में पोइते न हुजे।
सो ये लाज़िम मलज़ूम ॻाल्हि आहे त भई तव्हांजी तइलीम मयारी हुजे ऐं तइलीमी इदारा बहितर हुजनि। मूंखे उमेदु आहे त अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जेका हिते कैंपस क़ाइमु कंदी तंहिंमें सभु फैसिलिटीज़ ॾींदी। हिते जेके कंहिं न ॿुधायो मेन फीचर ॿियो बि आहे त हिकिड़ो ओपन एयर ऑडिटोरियम हूंदो जंहिंमें मोरे शहर जा माण्हू फंक्शन करे सघंदा ऐं जंहिंमें असांजी कोशिशि हूंदी त 1000 माण्हुनि ताईं गुंजाइश हुजे, माण्हू वेही सघनि, पंहिंजूं महफ़िलुनि जा प्रोग्राम करे सघनि, ड्रामा ॿियो कुझु करे सघनि। लाइब्रेरी हूंदी, तंहिंजे करे हिकिड़ो अहिड़ो इदारो हूंदो जेको मोरे में नवाण ॾींदो, मोरे में तइलीम जे मैदान में नवाण ॾींदो। बसि मुंहिंजी दुआ आहे त अलाह ताला करे जल्दी फंक्शनल थिए जीअं मोरे जे माण्हुनि खे सहूलियतूं मिलनि ऐं हितां जे माण्हुनि खे। मोरो जो रुॻो कोन्हे, ही एक्चुअली अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी मां सम्झां थो 3 ज़िला त आहिनि ई आहिनि, दादू, नवाब शाह ऐं नौशरो फिरोज़ त मुस्तफ़िद थींदा ऐं मुमकिन आहे त ॿिया बि थियनि। अलाह करे ही कामयाब। त जो को ॾींहुं मोरो ऐं उन जे आस पास जे इलाइक़नि नौशरो फिरोज़, दादू, काज़ी अहमद, सकरन, नवाब शाह ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो तारीख़ी ॾींहुं आहे जो हिते जे माण्हुनि वटि हिकिड़ो फिलैंथ्रापी या अवामी फलाह जो कमनि जो जेको ट्रेंड हो उहो ख़तमु थी वियो। पर मां असां शुक्रगुज़ार आहियूं साईं ग़ुलाम नबी मोराई साहिब जा, जंहिं पंहिंजे दरियादिली सां बिना कंहिं चूं चरा जे पाण रज़ाकाराना तौर ते ऑफर करे हिन हंध ते 3 जेके हिन तालीमी इदारा क़ाइमु करण जो ऐलान कयो आहे ऐं उन मां हिकिड़ी महिरबानी असां सां कई अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी सां पूरो 1 एकड़ ज़मीन जो फ्री ऑफ कास्ट उन असांखे ॾिनो ऐं उन को बि न असां खां कंडीशन रखी, न को असां खां को कंहिं क़िस्म जी फेवर वरिती। ख़ुदा वास्ते ऐं हितां जे अवाम जे ख़िदमत जे लाइ, उन्हनि जे भलाईअ जे लाइ ही तक़रीबन 16 करोड़ रुपयनि जे ख़र्च सां हिकिड़ी आलीशान बिल्डिंग तयारु थी रही आहे ऐं हिन जेको असांजी यूनिवर्सिटीअ जी रीजन आहे, इन बिल्डिंग जो बुनियादी मक़सदु हूंदो त जेके नियाणियूं आहिनि आसपास जूं उन्हनि खे वधि में वधि फैसिलिटी ॾिजे उन्हनि जे घरनि जे चाउठ ताईं ऐं हिते बि उन्हनि खे अहिड़ो महफ़ूज़ माहौल फराहम करे ॾिजे जो उहे पंहिंजी तालीम जारी रखनि। जो है ये 3 मंजिला बिल्डिंग है प्लस 1 फ्लोर के ऊपर, तो इसका जो एरिया 25,000 की एरिया है 3 फ्लोर में, तो 7,500 के फ्लोर बन रहे हैं इसके। इसमें बेसमेंट, लोअर बेसमेंट, ग्राउंड और फर्स्ट में तो 15 करोड़ के करीब ही काम हमने किया है। भाई साहब ने हमें प्लाट दिया, उस पर हमने वाइस चांसलर के जो विजन है कि रीजन बनाते जो ऐसा हमारा यहाँ पे एक था मोरो, इसमें नहीं था, तो पे अभी मोरो बनेगा, रीजन ऑफिस बनेगा इंशाल्लाह। यहाँ पे स्टूडेंट आएंगे, हमारी इन्वॉल्वमेंट में और इजाफा होगा। ये बिल्डिंग ठहे पई जेके अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जी, इन में माना ग्राउंड +1 ऐं बेसमेंट आहे हिन में, ऐं असां कंसल्टेंट्स आहियूं हिन जा। इंशाल्लाह तव्हांखे सुठी हिन में तव्हांखे बिल्डिंग ठाहे तव्हांजी अवेयरनेस ॾींदासीं तव्हांखे हिन शइ जे लाइ सुठी असां। मेरा ये कंपनी का नाम ग्लोबल एसोसिएट है और हम ये बिल्डिंग अल्लामा इक़बाल की ओपन यूनिवर्सिटी के बनाने के लिए यहाँ आए हैं और इंशाल्लाह कोशिश करेंगे कि यहाँ के लोगों के लिए एक अच्छी चीज़ बना कर दें। बहुत बड़ा यानी कि एक तारीख़ी दिन है मोरो की हिस्ट्री में, मैं ये समझता हूँ। और एक यूँ समझें कि एग्जैक्ट इन द सेंटर ऑफ द सिंध जो है ये इतना बड़ा स्टेट ऑफ द आर्ट किस्म का एक स्ट्रक्चर जो है तालीम के हवाले से जो है बनने जा रहा है, जो कि यकीनन जो है ऑलरेडी यहाँ की जो 17 तहसीलें हैं, 3 जो बड़ी बड़ी डिस्ट्रिक्ट्स हैं, नवाब शाह, दादू और जो है नौशरो फिरोज़, यहाँ के जो स्टूडेंट्स हैं उन लोगों के लिए जो है एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी होगी ये। और जो है ना ऑलरेडी हमारे पास जो है तकरीबन 9,000 स्टूडेंट्स जो हैं वो मैट्रिक से लेकर जो है वो PhD तक जो है वो अल्हम्दुलिल्लाह एनरोल्ड हैं।